साईं ये कहानी आहे चोरनी ऐं शहज़ादे जी। उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदी। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर हीअ कूड़ी दुनिया जो बादशाह हुजे। उनजी बादशाहीअ में हीअ चोरनी रहंदी हुई। पोइ बादशाह वटि एतिरो त अमन परस्त माण्हू हुयो जो बेअंत। कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह जे मुल्क मां कंहिं अमीर, कंहिं बादशाह, कंहिं वज़ीर, कंहिं सौदागरनि वटां चोथे ॾींहुं पंजे ॾींहुं हिन वटां चोरी थी वेंदी। इहा दां बादशाह वटि अची पुॼंदी त बादशाह सलाम त को चोर आहे, सो असांजा खज़ाननि मां चोरी करे थो वञे, सो तव्हां वटि दां आई आहे, असांजी वरनायो। बादशाह ते वरनायो। हाणे सॼे अवाम खे, मुल्क खे, वज़ीरनि नौकरनि खां पुछा की न बा चोर कहिड़ो आहे, चौंकी कयो, वारो कयो, को ॻोठ ते पहिरो ॾियो। ईअं कीअं थींदो जो असांजे मुल्क तां को चोरी करे एतिरा साल न पियो थिए, जो हाणे वरी चोरी थी थिए। से बादशाह जे नौकरनि वज़ीरनि पंहिंजो हिसाब ज़ोर लॻायो नींहं चोटीअ जो, पर हिन चोर जो को बि अतो पतो हिनखे न पियो पए। हिकु ॿिए ॾींहुं कंहिं वज़ीर जी, कंहिं नौकर मतिलबु त बादशाह जे सौदागरनि जी, कंहिं दोस्तनि वग़ैरह जी, उतां जो अमीरनि माण्हुनि जी चोरी थी वञे। चोर इबरत वारी इहा ई ॻाल्हि हुई त चोर जेको हुयो सो ग़रीब खे नुक़सानु कोन पियो पुॼाए। बादशाह इन ॻाल्हि ते हैरत मुंहिंजो सॼे मुल्क में ऐलान करे छॾियो, बादशाह त जेको बि इन चोर खे पकिड़ींदो मां अधु बादशाही जो ऐं पंहिंजी वॾोर धीउ जो संग ॾींदुमि। बादशाह इहो सॼे मुल्क में ऐलान करे छॾियो, पर माण्हू एतिरा जो उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त बहरहाल मन चोर असां हथु कयूं, मन असांखे अधु बादशाही ऐं बादशाह जी बहरहाल वॾोर धीउ मिले, अञा छा खपे। पंहिंजे हिसाब सां सॼे अवाम ज़ोर ॾिनो, पर कंहिंखे बि उहो चोर न लधो। मोटीअ जे बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, इहो चोर को समुंड में हलियो थो वञे, धरतीअ ते हुजे हां हिते त असां पकिड़े वञूं हां। वरी ॿियो चवणु लॻो त बादशाह सलामत, इहो जबलनि में हलियो थो वञे, कंहिं गार में वञे अंदरि रहे थो, असांखे ॿाहिरि हुजे हां त असां पकिड़े वञूं हां। के चवणु लॻा त बादशाह सलामत, इहो को जादूगर आहे, गाइब थी थो वञे, असांखे उती नथो पए त काॾों आयो, कीअं वियो हलियो। बादशाह चयो बाबा कुझु बि थिए पर चोर पकड़ियो। इहो बादशाह जो ऐलान हुजे। बादशाह जी इन बादशाह में इहो बतड़क मचियो पियो हुजे त चारो तरफ़ इहो साॻी ॻाल्हि हले पई, बाबा चोर आहे, जेको बि पकड़े थो बादशाही अधु ऐं वॾोर थी। कुदरतनि मुंहिंजे अलाह जी बादशाह जो जेको पुटु हुयो सो बादशाह पंहिंजे हिसाब सां कंहिं ॿिए बादशाही में मोकिले छॾियो पढ़ण जे हिसाब सां। उते का तालीम भली हुई। हीअं जीअं असां भला कचे में आहियूं, चवंदा त भला को शहर में वञूं, ॿार फिटी करे अचूं, मां त कंहिं मदरसे में सुधरी पवनि, सो उन हिसाब सां कंहिं बादशाह मदरसे में फिटी करे आयो हुजे पुटु। पोइ बादशाह जो पुटु पढ़ी पंहिंजे हिसाब सां वञी 15-16 सालनि जो जवान थियो हुजे, उनजी पढ़ाई पूरी थी हुजे। बादशाह जो पुटु पढ़ाई करे मोटी पंहिंजे बादशाही में जॾहिं आयो त इहो सॼे मुल्क में इन चोर वारी ॻाल्हि पखेड़ियल हुजे। बादशाह जे पुट जो ॿुधो त बणा चोर आहे हिकिड़ो, जंहिंखे हेतिरो टाइम थी वियो आहे सो चोरियूं करे थो वञे, कंहिं सौदागरनि जूं, कंहिं वज़ीरनि जूं, बादशाहनि जूं, बहरहाल जेका बि अमीर माण्हू आहिनि उन्हनि जी चोरी थो करे। बाक़ी कंहिं ग़रीब खे नुक़सानु हिमल ताणी न पुॻो थिए। अञा बि ग़रीबनि जे राति जे पेट में, ग़रीबनि जे घर वटि कंहिंखे अटो, कंहिंखे खाधो पंहिंजे हिसाब सां पुॼाए थो वञे, कंहिंखे 5 रुपयनि जी ज़रूरत आहे पैसनि जी, सो उन खे बि पुॼाए थो वञे। हिन जे हिसाब सां त छोकिरो पढ़ियलु लिखियलु हुयो, दिमाग़ वारो, अकुलो ऐं वॾो होशियारु हुयो। शहज़ादो जेको बादशाह जो पुटु पढ़ण मोटी आयो हुजे, अचे पीउ सां मिलियो, पंहिंजो ख़ुशि थियो। हुनजो पीउ बा भलो थियो, तूं आए। अचे पीउ खां पुछा की भाई हीअ ॻाल्हि छा आहे, हीअ कहिड़ी हिसाब सां आहे जो चोर चोरी करे थो वञे असांजी बादशाहीअ में, तव्हां छा था कयो पिया। चवणु लॻो भाउ मां वॾो ज़ोर ॾिनो आहे, मूं पंहिंजे हिसाब सां अधु बादशाही जो ऐं वॾोर धीउ पंहिंजी ॾियण लाइ बि तयारु आहे, पर को बि अहिड़ो जवान न आहे जेको चोर खे वठे। इहा जंहिंमहिल हुनजी शहज़ादे ॻाल्हि ॿुधी पीउ खे चई भाई चोर मां पकड़ींदुमि। हीअ न अवाम खां न चोर पकड़िबो, चोर खे वॾो दिमाग़ ऐं अकुल वारो आहे, चोर हिननि खे हथु न ईंदो। इहो चोर मूंखां ई पकड़णो पवंदो, ॿियो केरु न पकड़े सघंदो। बादशाह जो शहज़ादो जेको इहो होशियारु ऐं चालाक हुयो, सो ॿाहिरां आयो हाली पंहिंजी बादशाहीअ जो सैर सफ़र करे, जॾहिं पंहिंजे हिसाब सां नौकरनि वज़ीरनि सभिनि सां मिलियो त जेका बि चोर खे पकड़ण लाइ निकिता हुआ, सभई जे शहज़ादे खे ॻाल्हि करणु लॻा त भाई चोर हिन हिसाब सां को समुंड में थो रहे, चवणु लॻो त को वरी मतिलबु जबलनि में रहे थो, कंहिं गुफ़ा में, को चवणु लॻो त बादशाह सलामत को जिन आहे, अहिड़ी शइ आहे जो की इल्मु आहे हुनखे जो असांखे ॾिसण में नथो अचे। हर को पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि करणु लॻुसि।
हिन चयो बा कहिड़े कहिड़े पासे ॾे चौंकी आहे, कहिड़ा कहिड़ा दग बंधन, कहिड़े कहिड़े पासे ॾे रहो घुमो फिरो था तव्हां, राति जे पेट में केतिरा चौंकीदार छॾियल आहिनि। बाबा हिन सभी डिटेल करे वज़ीरनि ॿुधाया त बा हीअ कुंड बि हथी कया, ॾखिण उतर सभु पासा कुंड हथी कया, बाक़ी हे मुक़ाम आहे हेॾां, हेॾे त कोई बि केरु कोन वेंदो, न हेॾो चोरी को ईंदो। हिन जो बादशाह जो पुट खे दिमाग़ को वॾो, बादशाह जे पुट जो त भला चोर वियो, चोर अचे थो त इन मुक़ाम अचे थो, चए न भाउ राति जो इन मुक़ाम में ॿार नंढड़े जूं रोअण ईंदो आहे, हिते वॾा जानवरनि अलाए छा आहे, अलाए कहिड़ो इल्मु आहे या भूतनि के जिन्ननि अलाए छा आहे, केर बि भाई ॾे न वेंदो, असां त कोन वञी सघंदासीं, बाक़ी चोर केरु रहंदो। बादशाह वरी बि कनि चीटो करे 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 उन पुट सोचियो, शहज़ादे खे ॿियो को बि रस्तो न हुयो, इहो ई सम्झ में अचे पियो त इन पासे ॾों ई चोर ईंदो। सही वरी ताज़ी चोरी थी वई बादशाह जे पुट जे मौजूदगी में। बादशाह जो पुटु वरी पंहिंजे हिसाब सां सोचे सोचे उन जंगल जे तरफ़ ॿीं राति हकले होकारे वञी निकिरी उन पासे ॾे रवानो थी पियो। हिन सां जेका नौकर वज़ीर चाकर जेका बि हुया बादशाह जे पुट खे झलण लॻा त शहज़ादा तव्हां न वञो हेॾे, तव्हांखे नुक़सानु पुॼी वेंदो, अलाए कहिड़ी भला थी रही, जेको ॿार जो रुअण जो आवाज़ु थो अचे सॼी राति नथो बसि करे, कुझु न कुझु आहे, कुझु भूत आहे अलाए छा बि आहे, तूं न वञ मुक़ाम में। हिन चयो त शहज़ादे त मां इन मुक़ाम में वेंदुमि। हिन महिल असांजे अबे जी इज़त जो सुवालु आहे, असांजे इन विच में चोरी थी थी वञे, मां कहिड़ी बि हालति में इन मुक़ाम में वेंदुमि ऐं चोर पकड़ींदुमि, मां पंहिंजे पीउ सां वाइदो कयो आहे, मां पोइ हिते न हटंदुमि। तो शहज़ादो उन मुक़ाम में हिननि खां ज़ोरी हले पियो, हुननि खे ख़बर ई बना रुअण जो आवाज़ु ईंदो घड़ीअ खां पोइ हीअ हर को पंहिंजे हिसाब सां वापसि थी वियो, बसि रुॻो शहज़ादो ई अॻिते वियो। हिन खे पंहिंजे हिसाब सां भली तलवार हुजे ऐं 3 गज़ बि हुजेसि, 3 गज़ बि हुनखे पंहिंजो हुजे ऐं तलवार बि भली हुजे, हू अंदरि जो घिरियो त हाणे 2-3 मिंट बि कोन गुज़रिया त रुअण जो आवाज़ु सच में हिनखे कन ते पियो। हिन जंहिंमहिल रुअण जो आवाज़ु ॿुधो त हकले होकारे उन रुअण जे तरफ़ ई रवानो थी पियो। शहज़ादो हलंदो वञे पियो त बणा हीअ रुअण जो आवाज़ु हिन जे कन ते पए पियो, हीअ हलंदो वञे पियो उन मुक़ाम मां विच मां, हिनखे ड्रिज त हिरास त ॾाढो थिए पियो, पर हाणे हिनखे चवणो हुयो ऐं फ़ाइदो करे निकितो पीउ सां त मां ज़रूरु इन चोर खे पकड़ींदुमि, हिन जो इहो ई कॉल हुयो त मां ज़रूरु पकड़ींदुमि, भले कुझु बि थी पई। हीअ हकलींदो होकारींदो उन जंगल में वञे पियो, जंगल में बहरहाल जनम पर मुक़ाम में तव्हां छो था सम्झो त मुक़ाम में जॾहिं रुअण ॿार जो आवाज़ु आधी राति जो ईंदो त कहिड़ो तव्हां मूंखे जवान आहे त तव्हां वेंदव, पंहिंजी दिलि ते हथणो, मां त यार न वञी सघंदुमि। तो अकेले होकारे उन पासे ॾे रवानो थी पियो। हिन जो ॾिठो त बणा ॿार जो रुअण अचे थो पियो, पर हिकिड़ो लहो आहे आसरा लवा मुक़ाम में जाम हूंदा आहिनि, पोइ आसरो लहो आहे उन जे मथे चोटीअ ते मतिलबु ॿार जो रुअण थो अचे। हिन चयो त हाणे त बणा अचे त मथे थो, पर हाणे ऊंधाई हुजे सफ़ा घाटी, छो हाणे कीअं ख़बर पई। हिन सोचियो त बणा छा कयां, आस्ते आस्ते हिन पंहिंजे हिसाब सां तलवार कढी आस्ते आस्ते हथ विझंदो चढ़ंदो उन लहे जे मथे चढ़ी जो वियो त ॾिठईं त बणा हिकु ॿारु आहे जेको लटे जो पींघो ॿधल आहे, उन जे विच में ॿारु जीअं असां आम लोॾींदा आहिनि उन हिसाब सां ॿारु लुॾे थो पियो, ॿारु रोए थो पियो बाक़ाइदे ॿिए हंधि, पर ॿारु हुजे छोकिरो। हिन ॾिठो त बणा आहे त इंसानी बचो, हिन हथ पंहिंजे हिसाब सां लाइ ॾिठा, हिनखे यकीन बीठो आहे बचो इंसान जो, पर हाणे ख़बर कीअं पई त आहे केरु, किथों जो आहे, कीअं मसइलो आहे। बादशाह जो पुटु शहज़ादो लही पंहिंजे हिसाब सां लिकी वेठो त ॾिसां त माज़रा आहे छा। आख़िर में थोरी देरि गुज़री, कलाक ॿ वेठो इंतज़ारु कयईं त ॾिठईं त बणा हिकु औरत हिकिड़ी अचे थी पई, जंहिंखे पंहिंजे हिसाब सां जीअं चोर ईंदो आहे, चोर जे हिसाब सां हिन औरत हुजे, हिनखे गंढड़ी पंहिंजे हिसाब सां काथऊं चोरी कयूं, उहा खयूं पई अचे, सिधो सो वञी उहा हाणे गंढड़ी साइड ते हेठि रखी सिधो सो पंहिंजे ॿार खे लाथईं। ॿारु लाहे जंहिं महिल वरी गंढ खणी हीअ वञण वारी थी त उन महिल शहज़ादे हिनखे हकल ॾिनो त ख़बरदार मत हिते वेही रहो, काॾे वेंदी आहे, हिन जो केरु आहे। हाणे हिन साईं एतिरनि सालनि में चोरी कई पई शहज़ादीअ हुन चोरनीअ त कंहिं बि हिनखे न पकड़ियो। बादशाह जे पुटु हिनखे पकड़े विधो, छो त हूअ मर्द न हुई, हिकु औरत हुई चोरनी, जेकी एतिरा ॾींहं चोरी पई कई, पर केरु मुक़ाबले लड़े कोन पियो। हीअ मुक़ाम हेॾो अचे वञे पई सो केरु बि एॾो चौंकी हुजे ई कोन, जो हिरास जो हुयो माण्हुनि खे। हीअ जो पकड़िजी पई त हाणे बादशाह जे पुट खे ॾिठो त बणा बादशाह जो पुट जो
हीअ त बादशाह जो पुटु आहे, हिन खे ख़बर त पइजी वई अॻई, छो त हुन बादशाहीअ में रहे पई। हीअ यादो सिधो सौ उहा बुट बि लाथईं, बुट लाथईं। उहा शहज़ादी बहरहाल जेकी हुई चोरनी एतिरी त ख़ूबसूरत हुई जो बेअंत। बादशाह जे पुट जो ॾिठो त बादशाह जे पुट जी दिलि मोहिजी पई ऐं हिन ते मस्तु थी पियो। अचे हिन खां इहा माज़रा पुछा कईं त ॾे हाल अहिवाल, तूं हीअ चोरी जो करे थी, हेतिरो मसइलो आहे त हीअ ॿार ॿधे थी, एतिरो दिमाग़ तोखे औरत खे एॾो काॾों आयो जो तूं हीअ कमु करे थी ऐं तूं औरत थी इहो कमु कयो छो? हेॾी मुंहिंजी बादशाही बहरहाल अबे जी आहे, हेॾो मुल्क असां ते एतबार, असांजी लॼल मरल तूं घटि वधि ॻाल्हायो माण्हुनि खां, तूं खामखा इहो छो कयो? हिन चयो त मूंखे अहिड़ो को बि इरादो कोन्हो, पर मूंसां पंहिंजे हिसाब सां बुख बुछड़ी भला आहे। सो मूं जेको कुझु कयो त उहो पंहिंजी मजबूरीअ में कयो, पंहिंजे हालातनि मूंखे करायो इहो कमु। मां चोरणी न आहियां, मतिलबु चोर न आहियां असुल में। शहज़ादो पुछा करणु लॻो, जॾहिं तूं चोर न आहे त आख़िर तुंहिंजी पंहिंजे हिसाब सां माज़रा छा आहे, तुंहिंजो राज़ मूंखे ॿुधाए पंहिंजो। हिन औरत ॻाल्हि कई त मुंहिंजी मुड़ुसु मूंसां शादी कई, जॾहिं मां सफ़ा ख़ूबसूरत हसीन जीअं आहियां तीअं ई शादी कयनि। मुंहिंजो मुड़ुसु ग़रीब हुयो, 3 महीना मूं सां गॾु हुयो। 3 महीननि खां पोइ असां वटि काशी अहिड़ी खाइण लाइ न हुई जो असां पाण में ज़ाल मुड़ुसु खाऊं। हुन 3 महीननि खां पोइ मुंहिंजे मुड़ुसु चयो त मां वञा थो कंहिं ॿी बादशाह में कमाइणु। सो हुतां जेको 5 रुपया 3 रुपया जेका मज़ा रोज़ी लॻी पंहिंजे हिसाब सां कमाए मां मोटी ईंदुमि। मां चयोमांसि त चलो ठीकु आहे, तूं वञ भली पंहिंजे हिसाब सां। हिन खे दिलि सां मोकल ॾिनी। हीअ पंहिंजे हिसाब सां तयारु थी पियो, असांखे उते छॾे। मूंखे पंहिंजे पीउ माउ हुनखे कोन हुया, हू पंहिंजे हिसाब सां छोरो हुयो, पर मूंखे पीउ माउ हुया, पर मूंखे ॿिए बादशाह तो वठी आयो हुनजे हीअ शादी करे। सो हीअ पंहिंजे हिसाब सां कमाइणु हलियो वियो, मां हुते रहणु लॻमि। अकेलो घर हुयो, पंहिंजे हिसाब सां रहणु लॻमि। हाणे हीअ त वियो हलियो, पोइ हिन जो ख़तु या पोइ मोॾे ईंदो पियो, मां हुनखे हाल अहिवाल ॾींदी हुअमि, हू मूंखां हाल अहिवाल वठंदो हुयो। छो त बादशाहीअ में अमुन हूंदो, तंहिं वेरे में अहिड़ी का मुना वांगुरु तड़ा माण्हू घटि हूंदा। सो असांखे पंहिंजे हिसाब सां इहो चिठियूं ईंदियूं वेंदियूं हुयूं। कुदरतनि मूंखे इन 3 महीननि जे विच में जेको असां पाण में मोहबत प्यारु कयो त इन विच में मूंखे उमीदवार थी वियमि। मां उहा चोरनी पई ॻाल्हि करे शहज़ादे खे। मां उमीदवार जॾहिं थी वियमि त उहा पंहिंजे मुड़ुस ॾे चिठी लिखी मोकिली त मूंखे पेट थी वियो आहे, मां उमीदवार थी आहियां। सो हाणे महिल जो तूं मोटण जी कर, पंहिंजो अने औलाद बि थी आहे, जेका 5 रुपया कमाए वरी ज़िंदगी सुकून सां कटियूं, मतिलबु त गुज़ारियूं सुकून सां ज़िंदगी। हिन ॾे इहो ख़त जो मोकिलियो त इन ख़त जो को जवाब ई न आयो। जवाब जो न आयो त कुझु टाइम गुज़रियो, हलंदे हकलंदे नेठि वरी उहो ॾियण जो मुंहिंजो टाइम बि अची वियो। ॾींहं भरिजी आया। जॾहिं मूंखे पंहिंजे हथनि पेरनि लाइण जी आयो ॾींहुं, त वरी पंहिंजे हिसाब सां मां हुन पाड़े ॾे न्यापो घुरायो, मतिलबु पाड़े मुंहिंजे में हुयूं 2-3 कुराड़ियूं के सेपतियूं। सो मां मुंहिंजो दाइपो कयो न। सो मूंखे इहो शहज़ादो पुटु ॼाओ पंहिंजे हिसाब सां। मां हुन ॾे ख़त त केॾा बि मोकिलिया, पर जवाबु को बि न आयो। इन विच में मूं वटि काश अहिड़ी शइ न हुजे जो मां पंहिंजे बचे खे खारायां पियारियां। पोइ मूं पंहिंजे हिसाब सां कोशिशि कई, अहिड़ा अमीर जेका डीलर माण्हू हुया उन्हनि ॾे मां वियसि, उन्हनि जे अॻियां हथ जी झोली पंहिंजी फैलायमि त मन मूंखे कुझु ॾियो त मां पंहिंजो बचो पालियां। पर इहे जेका अमीर वॾा वॾा आहिनि डीलर पाल्टियूं, इन्हनि मूंखे कुझु बि न ॾिनो, इन काश बि मूंखे न फबी। मां कॾहिं पाण खाईंदी हुयमि, कॾहिं न बि खाईंदमि, कॾहिं बचो मुंहिंजो खाईंदो, कॾहिं ॿई न खाईंदा हुया। असांजी ज़िंदगी एॾी त बदतर ज़िंदगी गुज़रे पई जो बेअंत। मूंखे ॿियो चारो ई न हुयो त मां चोरीअ खां बग़ैर मां चयुमि हाणे कंहिं मसइलो थिए। मूंखे पोइ इहो ई आइडियो आयो त मां हाणे अॼु खां पोइ इन्हनि अमीरनि जी निंड फिटाईंदमि। पंहिंजी निंड सुकून सां हू पिया न, असांजी निंड फिटी पई आहे, हाणे मां इन्हनि जी निंड फिटाईंदमि। सुम्हूं इहो फ़ैसिलो कयो पंहिंजे हिसाब सां ट्रेनिंग करे, ऐं ॿियो कुझु बि मूंखे सम्झ में न आयो। मूंखे हीउ मुक़ाम ई मुंहिंजे बचाव लाइ सवलो लॻो। मां मुक़ाम में अची इहो पंहिंजो ॿार टंगियो हली वेंदी हुअमि। पोइ जेका बि माण्हू ईंदा हुआ रोअण ॿुधंदा हुया परे परे खां, त केर बि इन मुक़ाम जे तरफ़ न ईंदो। मां सुकून सां चोरी करे सॼी राति मां मुक़ाम में रहंदी हुअमि। पोइ मुंहिंजो मुक़ाम जे ॿाहिरियां हेॾो वटि में मुंहिंजो घरु आहे, मां हुन घर में रहंदी आहियां। पर मुंहिंजे घर ॾे बि केरु न ईंदो अॼु ताईं। हिन पासे ॾे केरु लड़ंदो ई न आहे, ॾींहुं हुजे या राति हुजे। सो हिन मुल्क में सॼो इहो ख़ौफ़ छायल आहे। सो इन हिसाब सां मां हीअ ॻाल्हि कई, हीअ चोरी मूं कई इन कम लाइ। सो मुंहिंजो पुटु मुड़ुसु वियो हलियो, यको मोटियो ई न आहे। हीअं सही पंहिंजे हिसाब सां औरत ख़ूबसूरत हिन जी ॻाल्हि ॿुधई। उहो जेको छोकिरो हुयो पढ़ियल लिखियल हुयो, हुनजे दिलि में रहम जाॻे पियो।
हुन औरत जा मिलियो पंहिंजो हाल अहवाल वठी हिन खां मोकिलायो। उनजो घर बि ॾिठईं त बणा हिन घर में झूपड़ीअ में रहे थी, उन झूपड़ी बि ॾिठईं ऐं चयईं त तूं हेतिरो जो कमु करें थी, तूं चोरी बि कई, हे चोरी तुंहिंजे घर में काशे न आहे। हिन सॼी हवाल करे ॿुधाए त इहो आउं ग़रीबनि में बि ॾींदी आहियां, जेके पाड़े में ग़रीब ॾिसंदी आहियां त हिननि जो गुज़ारो ॾाढो ॾुखियो थो थिए, मां उन्हनि खे पुॼाईंदी आहियां। हीउ बादशाह जो पुटु एॾो ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो, हूअं त चोरनी हुनखे सज़ा ॾियणु पियो चाहे, पर हिन जी हालात ऐं ॻाल्हियूं ॿुधी हिनखे रहम जाॻी पियो। सिधो सो पंहिंजे पीउ वटि आयो, पीउ सां तेर पितर करे सॼी ॻाल्हि ॿुधाईं त भाउ हाणे मूंखे चोर लधो आहे, सो चोर न आहे पर चोरनी आहे, मूंखे लधी आहे, सो मूंखे उनजो मारा ॾिसी उनजो रायो ऐं उनजे हिसाब सां उन सां मां शादी करण थो चाहियां। हिन जो मुड़ुसु हिनखे छॾियूं हलियो वियो आहे। हिन टेम में हिनखे 2 साल थी विया आहिनि हिन मुड़ुस खां जुदा थी, ॿार वॾो नंढो कयो, तंहिं महिल ॿार वञी जवान थियो आहे। हिन विच में हिन जो मुड़ुसु न सार लधी अथई, हिन जो को न्यापो न ख़बर आई आहे, सो मां हुन सां शादी करण थो चाहियां। सो हिन पंहिंजी बादशाही में रहे थी, सो बहरहाल इहा ॻाल्हि आहे। बादशाह सलामत हिनखे ॾाढो नाराज़ थियो, बहरहाल तूं चोर सां शादी कंदे, चोरनी जेकी असांजी निंड्रू फिटाई, असांजे अवाम खे तंग कयईं, हेॾे सारी असांजी इज़त जो सुवालु हुयो, तूं हुन सां शादी कंदे? हिन जो हा, मां हिन सां शादी कंदुमि। बादशाह ॾाढो नाराज़ थियो, पुट ते वॾी कावड़ कीअं हेॾो होॾो हलियो वियो, निकितो वञे पंहिंजे मलात मां। छोकिरो हुते वेठो रहियो, हाणे पीउ हिन सां ॻाल्हाए कोन पियो। सिधो सो हुन चोरनी आयो, चोरीअ खे सॼी डिटेल करे ॿुधाईं त मां तोसां शादी करण थो चाहियां। शायदि तुंहिंजो मुड़ुसु काॾे मुक़ाबले में मरी वियो या कंहिं फ़िरेब में अची वियो, शायदि काॾे वियो हलियो, सो हाणे मुंहिंजी शादी तोसां आहे। सो तूं मूंखे पसंदि अची वई आहे, सो तूं जहिड़ी ख़ूबसूरत मां कोन ॾिठी आहे, ऐं जेकी दलेर जेकी जंगल में तूं रहीं थी ऐं मुक़ाम में तूं पंहिंजे हिसाब सां रहीं थी औरत थी, सो तुंहिंजी मूंखे इहा ख़ूबी वणी वई, सो मां तोसां शादी कंदुमि। पर मुंहिंजो बाबो राज़ी नथो थिए, हाणे जेसि ताईं उहो राज़ी नथो थिए त हाणे त मसइलो आहे पंहिंजो शादी करण बि। हिन चयो तुंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी मां त चवां पई त तूं न कर इहो कमु, सो मुंहिंजी शादी पहिरियां थियल आहे, मुंहिंजो मुड़ुसु खणी कॾहिं मथां मोटे। हिन चयो त उहो जेको एतिरे टाइम में न मोटियो आहे त हाणे काॾो मोटंदो, तोखे मां इन हालत में नथो ॾिसी सघां, सो तूं मूंखे पसंदि आहे, बसि जहिड़ी बि आहे तहिड़ी बि आहे, मूंखे क़बूलु आहे। हिन वरी उहे शहज़ादे जूं ॻाल्हियूं ॿुधी ॾाढी ख़ुशि थी, उन ॿार बचे सिधो हिन चयो त मस्तु तूं मां शादी था कयूं। पोइ हुनखे बादशाही पीउ जी काशे बि न वणी, हुन पंहिंजे हिसाब सां शादी करे ऐं उहा बादशाही छॾे की ॿी बादशाही तरफ़ ॿई रवाना थी पिया। उहा चोरनी ऐं शहज़ादो जेको बादशाह जो पुटु हुयो, उहे ॿई शादी करे पंहिंजे मुंहं सां उहा बादशाही पीउ जी छॾी छोकिरे शहज़ादे ऐं उन चोरनीअ खे वठी कंहिं ॿी बादशाहीअ तरफ़ हकिलंदा होकारंदा वञी पुॻा, उन बादशाह वटि वञी पुॻो। बादशाह खे सॼी तेर पितर ॻाल्हि करे ॿुधाईं त मां हिन फलाणे बादशाह जो पुटु आहियां, सो हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो मूं शादी कई आहे, शादीअ तां बाबो नाराज़ थियो, सो मां हेॾे निकिरी आयो आहियां, सो 2-3 ॾींहं मां रहंदुमि, मथां थी सघे बाबो आहे, पीउ आहियां, बचो आहियां, बहरहाल मुंहिंजो पीउ आहे, हू मूंखे 2-3 ॾींहं नाराज़ खणी आहे मूंखां, पोइ वरी पंहिंजे हिसाब सां ठही वेंदासीं असां, सो इहा ॻाल्हि एतिरे में आहे। हुन चवणु लॻो त असां बादशाहनि में थींदियूं आहिनि वंडियूं, सो तुंहिंजो पीउ आहे, इहा ॻाल्हि तूं वरी सच में आहे, हिन महिल खणी नाराज़ आहे, सुभाणे तोखे वठणु ज़रूरु ईंदो, सो जेकी शइ मूंखां खपे तूं ला धड़क घुर ऐं साह खा वञी, इहा सभु शइ तुंहिंजी आहे। सियाणे बादशाह जो पुटु उते घरड़ो हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां हुन बादशाह ठहिराए ॾिनो या वठी ॾिनईसि, उन में अची ज़ाल सिधो रहणु लॻो। हिन जी सुकून जी ज़िंदगी उते गुज़रे पई, पर हिन जो जेको हुयो सो हिन जी हिकु ख़ासियत हुई त चए पियो त मां पराए टुकरनि ते न पलां, पंहिंजी महिनत करे खावां। त हू बादशाह वटि वेंदो हो, कचहरी बि कंदो हो, पंहिंजो महिनत बि कंदो हुयो, मज़ूरी बि। बादशाह जा मतिलबु त माल जो गाह वग़ैरह जेको बि हुयो उतां जो बादशाह जो ही थोरो घणो कमु करे पियो। बादशाह हिन खे झले ॾाढो पियो, पर हीउ चए पियो त मां हक़ हलाल ई रोज़ी करे खाईंदुमि, भले तूं बादशाह जा मां बादशाह, ॻाल्हि साॻी आहे, उहो फ़र्क़ु असां में न आहे, वाक़ई बि तूं हर ॻाल्हि मां मञा थो, पर मां बादशाह आहियां, सो मां जे ईअं वेही खाईंदुमि त मूंखे हेर पइजी वेंदी, सो मां कमाए खाईंदुमि। बादशाह हिन जी ईमानदारी इहो ॾिसी ॾाढो रहियो, हुनखे ॾाढो ख़ुशि थियो। कुदरत न बादशाह जेको हिन जो पीउ हुयो उहो बीमार थी पियो, पुट जो निकिरी वियसि हेॾे त हुयो पोयों गणती कई या कुझु बि वग़ैरह, उहो बीमार थी पियो। हाणे साईं हिन जी का बि अतो पतो हिननि खे न हुजे त काॾे वियो, कहिड़े तरफ़ वियो। पीउ चयो त मां हुनखे शादीअ लाइ न राज़ी थियुमि, हू त निकितो, पर हाणे वियो अलाए काॾे, हाणे कीअं मसइलो थिए। हिन पंहिंजे हिसाब सां बादशाह जॾहिं बीमार थियो त वज़ीरनि ऐं नौकरनि खे चवणु लॻो त मुंहिंजो पुटु किथे बि आहे, मूंखे जांचा करे आणे जो मुंहिंजी अहिड़ी हालत हीअ लॻी पई आहे,
सो मूंखे पंहिंजो पुटु ॾिसणो आहे। हिनमहिल थी सघे मतां अॼु राति ताईं सुभाणे मतां न बि हुजां। शायदि मुंहिंजे मथां को मलाइक फिरनि था पिया, कंहिं महिल बि अलाह जा हुकुम थींदो न इहो साह कॾहिं हली वेंदा। मां पंहिंजे बचे खे परे पाण खां करे त छॾियो आहे, पर हाणे कहिड़ी बि हालत में मूंखे बचो पुॼायो मौत। हाणे वज़ीरनि नौकरनि पंहिंजे हिसाब सां जाचा कंदा, हाकिलंदा, होकारंदा। इन विच में साल ॾेढ गुज़री वियो हुजे। अची उन बादशाह वटि पुॻा। बादशाह खे अची पुछा कनि तेर पितर हिन फलाणो बादशाह हीअं थियो आहे, हिन जो पुटु असांखे जाचा करे ॾे। हिन चयो ठीकु आहे, तव्हां अॼु वियो त मां सुभाणे ताईं हिते पंहिंजी बादशाही में जाचा कयां। बादशाह चवंदुसि त मां तव्हांखे सुबुह ॿुधाईंदुमि। बादशाह खे ख़बर हुई त आहे त मौत, पर ईअं डायरेक्ट मां हिननि खे कीअं ॾिसां त फलाणे हंधि वेठो आहे, वतियूं हलिया वञनि, हू हलण लाइ तयारु थियल ई कोन। मां पहिरियों हुन खां पुछा कयां, वरी जॾहिं हुनजे हिननि खे ॾसींदुमि त वरी हू चवंदो त बादशाह मूं बेज़ार हो, इन करे तकिड़ो ॾस ॾिनई त हू वतियूं हलिया विया। सो मां हुन सां मिलां, सलाह कयां। बादशाह पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे चयो तव्हां वियो त मां हुन सां मिले जाचा कयां। बहरहाल बादशाह जाचा बाचा कोन कयो, सिधो सो घोड़े ते चढ़ी वञी हुनजे घर पुॻो। हुनखे सॼी तेर पितर ॻाल्हि कई त तुंहिंजो पीउ बीमार आहे, तो वज़ीर नौकर मौत जे दरबार में आया न, सो तुंहिंजो छा ख़्यालु आहे। हाणे त पुट ऐं पीउ त पाण में परे त न रही सघंदा। जॾहिं इहो ॿुधाईं त बाक़ाइदे बादशाह जा उन जा पुट जा शहज़ादे जा लिंग ॾकी विया। उन महिल पंहिंजी ज़ाल खे चयईं त ॾे हवाल छा थींदो। चई त तूं जीअं चवें तीअं थींदो। चई हाणे बाबो खणी नाराज़ हुयो, पर बाबो जो तबियत सेठ न आहे। जॾहिं तूं हलंदी आहे मूंखे ॿई गॾु ॾिसंदो, बाबो राज़े बि थी वेंदो ऐं बाबो जी तबियत बि सेठ थींदी। हल त हलूं। उहो पंहिंजी ज़ाल खे वठी बादशाह सिधो सौने बादशाह खां मोकिलाए पंहिंजे पीउ जी बादशाही में पुॻो। पीउ जो ॾिठो त ॾाढो ख़ुशि थियो। हेॾो होॾो हकीम डॉक्टर वॾा वॾा आया। उन्हनि खां पुछिया कि ॾे हवाल मुंहिंजे पीउ जो। चवणु लॻा त हिन जी तबियत बाक़ाइदे ख़राबु आहे। ख़राबु कहिड़े हिसाब सां आहे? जो हिन खे हिकु फुरड़ी निकिती आहे। उहा फुरड़ी उतां पिसे थी त कंहिं ॿी जॻह ते उनजो पाणी लॻे थो, उते बि फुरड़ी पैदा थी थिए। हिन खे पंहिंजे हिसाब सां वॾी उन्हनि में बाहि आहे ऐं बीमारी ख़राबु आहे। पर इन जो इलाजु आहे फलाणे बादशाह वटि। वज़ीरनि नौकरनि सभिनी ॿुधो त भला फलाणे बादशाह वटि? हा, चई इन जो बादशाह त असांजे बादशाह जो बहरहाल दुश्मन आहे। अॻे बादशाहनि में पंहिंजे हिसाब सां दुश्मनियूं थींदियूं हुयूं, जीअं हाणे असांजे बादशाहनि में बि आहे। इमरान ख़ान जा दुश्मन जामन जी, बिलावल जा, ॿियनि टिनि जा, पाण में बादशाहनि जा हिक ॿिए जूं खॾूं खोटंदा पिया। खॾुनि जे विच में जेको बि खोटंदा पिया त पाण त पासो ॾेई हलिया था वञनि, पर आवाम खे किराइनि पिया। सो हिन जे हिसाब सां बि पाण में बादशाहनि जा पाण में ॾंद चक ॾिनल हुया। हिन चयो त भाई इन वटि हिकु घोड़ी आहे जंहिंजो खीरु ऐं कन जी घर खपंदी, तुंहिंजो पीउ चाक थींदो न त कोन चाक थींदो। हाणे बादशाह जो जेको पुटु हुयो वॾो समझदार हुयो, ऐं उहा चोरनी जेकी हुई त उन चयो त मां इहा हू खणी असांजो दुश्मन आहे, पर इहा चोरी मां करे ईंदुमि, इहा घोड़ी काए ईंदुमि। मां चोरनीअ खे चवणु लॻो त न, बादशाह सां मां ॻाल्हाईंदुमि। बादशाह जे इन विच में मूंसां सुर न कयो। मां हुनजो पुटु आहियां। हिन बादशाह जो बाबे सां दुश्मनी त मूंसां त नथसि न, खणी असां सां बि अथसि बि सही, पर मां हिकु चकर बादशाह सां ॻाल्हाईंदुमि सही। हीउ सिधो सो शहज़ादो घोड़े ते चढ़ी सिधो सो बादशाह ॾे न्यापो मोकिलियईं। बादशाह वञी हिन सां मिलणु आयो, छो त सरहदूं हूंदियूं आहिनि बादशाहनि जे विच में। जेको बि मुक़ाबिलो हूंदो आहे, इन विच में सरहद हूंदी आहे, त हिन खां हेॾे तुंहिंजो को बि माण्हू टपियो त क़तलु थियो वेंदो, ऐं हिन खां हेॾे मुंहिंजो टपियो तूं क़तलु करे छॾिजांइ। उन सरहद ते बादशाह बि पुॻो, हू बि पुॻो अचे बादशाह जो शहज़ादो। उन अची हिन बादशाह खे चयो त हेतिरे मां ॻाल्हि हीअ, मुंहिंजे बीमार आहे मुंहिंजो पीउ, सो मूंखे तूं पंहिंजी घोड़ी जो खीरु ॾुई ॾे या घोड़ीअ जी घर ॾे कन जी, सो मुंहिंजो पीउ जो इलाजु आहे। हिन चयो त न, तुंहिंजो पीउ मुंहिंजो दुश्मन आहे। मुंहिंजो दुश्मन जॾहिं मरण ते आहे त मां इन खे छो पंहिंजी मदद करे बचाइणु चाहियां। सो हू अनाज जे घोड़े ते सुवारु हुजे, हुनखे चयईं त मां इहो कमु न कंदुमि, न तोखे खीरु ॾींदुमि, न तोखे पंहिंजी घोड़ीअ जी कन जी घर ॾींदुमि। हिन पंहिंजे हिसाब सां हिन खे वॾा पंहिंजे हिसाब सां, जीअं अमन जे हिसाब सां माण्हू को कंहिंखे इलाज करे बि चवंदो आहे बाबा हाणे पाण में मिट ऐं अज़ीज़ ऐं भाइर ऐं दोस्त ऐं या मिट ऐं कहिड़े हिसाब सां बि, हुन त पंहिंजे अमन जे हिसाब सां जीअं लड़ाई झेड़ो न थिए, पंहिंजे हिसाब सां कुर्ब मुहबत में कमु थिए, पर हू कुर्ब जो ॿोली कोन ॿुधे पियो। हीउ नाराज़ थी मोटी अचे साॻी बादशाही में पुॻो। अची ज़ाल सां सॼो तेर पितर हवालु कयईं त वाक़ई बि बादशाह जेको आहे सो असांखां अना ते बीठल आहे, जहिड़ो करण थो चाहे, बाक़ी असांखे कुर्ब सां काशे न ॾींदो। सो बादशाहज़ादी चवणु लॻी त उहा जेकी हाणे त बादशाहज़ादी थी वई, जेकी चोरनी हुई, उहा चवणु लॻी त इहो कमु मुंहिंजो आहे। सो मूंसां तूं शादी कई आहे सिर्फ़ु इन करे जो मां कंहिं वक़्त में तुंहिंजे कमु अची सघां।
सो अॼु मुंहिंजो वारो आहे, मां तोखे वक़्त में ही कमु ॾेई सघां थी। सो मूंखे वठी हल बादशाह जी। मां उन बादशाह में पंहिंजो रूप बदिले पंहिंजे हिसाब सां वेंदमि कंहिं धोती वारो लिबास करे। सो इहो मुल्क जो सैर सफ़र करे पोइ मां उहा घोड़ी चुराए तोखे पीउ ले ॾींदमि। हीअ सिधी साईं वरी उन बादशाह जे पंहिंजे हिसाब सां हिनखे सरहद ते छॾियईं। हीअ पंहिंजे हिसाब सां उहे झूनड़ी थी पई, कुराड़ी वारो लिबास करे उन बादशाही में दाख़िल थी पई। साणे हिन जो बूथ सॻो कुराड़ी वांगुरु सॼो लिबास सॼो। हीअ बहरहाल इन कम जी माहिर हुई, घुमंदी फिरंदी हलंदी होकारंदी सभु खे खाईंदी पिनंदी वेला वठंदी अचे सिधो बादशाह जी हवेली में पुगी। अची बादशाह जे अॻियां बि हथु टंगी त भाउ मां ग़रीब आहियां, मोलाइण आहियां, मुंहिंजा बचनि जो खारो आहे। सो उन लाइ कुझु खाइण पीअण लाइ कुझु बि कोन्हे। बादशाह सलामत तोरी आई आहियां, वारो कर का मुंहिंजी मदद का हेल्प कर। बादशाह हिनखे पंहिंजे हिसाब सां कुझु इनाम बि ॾिनो ऐं कुझु बाननि खे चई त भाउ हिनखे वठी पंहिंजे हिसाब सां मानी बानी बि खारायो। कुराड़ी आई आहे। हीअ सिधो सो वई अची बाननि खे चवणु लॻी हिते छा हले थो, छा चले थो। बादशाह जी ज़ालूं घणियूं, बादशाह जी ज़ालूं चइनि ॿई। हिकु कुराड़ी अथसि, मतिलबु त वॾी अथसि, ॿी नंढी अथसि। सो बादशाह हाणे शादी कई, हफ़्तो ॾेढ मस थियो अथसि। हीअ चवणु लॻी त मूंखे उन शहज़ादीअ सां मिलायो जेकी बादशाह शादी ताज़ी कई आहे, जेके हफ़्तो ॾेढ थियो आहे, मां उन सां मिलण थी चाहियां। हीअ सिधो सो वरी उन शहज़ादीअ सां मिली, उनखे तेर पितर ॻाल्हियूं करे हेॾां होॾां। हीअ त पाण हुई चोरनी शहज़ादी बराल त हिन पंहिंजे हिसाब सां अकुलमंद सां हिसाब हिन खां पुछा कई त तूं बादशाह जी घोड़ी करे ॾिठी आहे जेकी चवनि था त वॾी क़ीमती आहे, जेकी पंहिंजे हिसाब सां उहा चमकंदड़ घोड़ी आहे, जेकी बादशाह कंहिंखे बि नथो ॾिसणु ॾे। उन ते पेरा था वॾा हलनि। चवणु लॻो हा। सो मां आई हुयमि त मूंखे उन घोड़ीअ ते बादशाह कुंवार करे वठी आयोसि। उहा मूंखे घोड़ीअ जी ख़बर आहे त किथे आहे। चए पोइ इहा मूंखे तूं ॾेखारींदीअ, छो त हुनखे ख़बर हुई त अगरि जे मां बाननि सां वेंदमि त केर बि मूंखे अंदरि अचणु न ॾींदो। अगरि बादशाहज़ादीअ सां मां उन घोड़ीअ ॾे वेंदमि त वज़ीर नौकर जेका बि हुते चौकीदार आहिनि उहे मूंखे वञणु ॾींदा। हकले हो करे उन बादशाहज़ादीअ सां वई चई मूंखे हिन सिक में आई आहे त उहा घोड़ी ॾिसंदमि। ॿिधो सो हुनखे वठी उन घोड़ी ॾे आई त घोड़ी ॾिठी त बाक़ाइदे माशाल्लाह उहा घोड़ी का हितां जी न हुई, उहा कंहिं परस्तान जे मुल्क जी हुई, ॿिए मुल्क जी हुई। उहा उॾंदड़ घोड़ी हुई। हिन जो ॾिठो त बणा जंजीरनि में उहा घोड़ी चकिरी पई आहे ऐं बहरहाल बादशाह जी मालिकी जेसिताईं बादशाह जे कंट्रोल में अचे होसिताईं उहा बंदि लॻी पई आहे। हिन जे ॿाहिरां चारो तरफ़ पहिरो आहे। सॼे मुल्क में इहा ख़बर त हुई त बादशाह वटि उॾंदड़ घोड़ी आई आहे, जेका बहुत ख़तरनाक आहे। हीअ पंहिंजे हिसाब सां तेर पितेर हेॾे होॾे लूणा वणी त भला काथो न काथो कमु कीअं थिए छा थिए। हाणे बादशाहज़ादीअ सां घुमी फिरी पंहिंजे हिसाब सां उहा घोड़ी ॾिसी वरी वापसि आई। सिधो सो बादशाहज़ादी महल में हेॾो होॾो चकर फेर ॾींदी वञे। हाणे कुराड़े खे केरु चवंदो। नौकर वज़ीर बि ॾिसनि पिया, बणा घोड़ीअ जो वॾो नालो आहे, माण्हू ॾिसणु अचनि था परे परे खां, शायदि हीअ बि ॾिसणु आई आहे। हकलींदी होकारंदी की पासो ॾेई हेॾां होॾां तेर पितेर पुछा करे पंहिंजे हिसाब सां हिन चयो त हाणे वापसि वञी पंहिंजे हिसाब सां वञी घर उन बादशाह में कंहिं पासे में वञी हिन वेठी वञी उते वञी हिन पंहिंजे हिसाब सां प्लान तयारु कयो त हाणे हिन आरे पारे हिन हिसाब सां मूंखे चोरी करणी आहे हीअ घोड़ीअ जी। सो हीअ सहूलियत आई। हाणे उते हिकिड़ो नौकर हुयो जेको उन जंहिं वटि हीअ ख़बर पई त हीअ बादशाह जो ख़ासि माण्हू आहे ऐं उन घोड़ीअ जी मालिकी गाह विझण वारो हीअ आहे। सिधो सो कुराड़ी उहा उन जे घर वई। शहज़ादी जेकी चोरनी हुई उन जे घर वई। उन सां अची हाल अहिवाल कीअं भाउ तूं अकेलो आहे, तोखे न माउ आहे न पीउ आहे, कीअं थो रहे, बादशाह तोखे छा ॾिए थो, छा खाराए थो, छा मसइलो आहे। हिनखे चयो मां हाणे छा कयां, मेरे वक़्तु गुज़रे थो पियो, तो शादी बि मूं न आहे कई, पंहिंजी ज़ाल बि नथो ॾिए। अचे हिन कुराड़ीअ हिन जा सुतल सूर जॻायासीं। हाणे छड़ो माण्हू हुजे सभा दुआ कढीसीं उन ॾींहुं कुराड़ीअ सां गॾु। सॼा हवाल वठी हेॾो होॾो अचे बाबा अॼु खां वठी तुंहिंजी माउ आहियां, तोखे माउ कोन्हे, शादी काथो न काथो तोखे माउ कराईंदुमि। हिन चयो त अमड़ बसि भलो थियो अलाह जो तूं आई आहीं, न त हिते वापरायूं मायूं बड़ा भत खाई खाई मां सफ़ा बेज़ार थियो आहियां। सो कुराड़ीअ चयो त भाउ तूं बादशाह जो ख़ासि माण्हू आहे, उन घोड़ीअ जो ख़्यालु रखंदो आहे जेकी बादशाह जी वॾी क़ीमती आहे, जेकी ॿाहिरि मुल्क न आई आहे, उॾंदड़ घोड़ी आहे। चई हा मां चई हाणे हिन घोड़ी जेकी तूं मालिकी करे थो इन घोड़ीअ सां मूंखे चाको ॾियां वठी हलंदो कर डेली, जीअं मां तुंहिंजी माउ आहियां त बहरहाल तूं करे न हुजे हिते बि मूंखे चवनि त हीअ मुंहिंजी माउ आहे, हिन घोड़ीअ खे गाह विझण वेंदी। थी सघे कुदरतनि काॾे हेॾे होॾे हलियो वञे त पोइ मां त उन टीम ते पुॼां न, तुंहिंजो टेम मुक़ररु थियल आहे। चई हा। हिन चयो सही आहे। सयोण कुराड़ीअ खे हू चवणु लॻो वठी सिधो सो आयो, बहरहाल नौकरनि खे चई भाउ हीअ मुंहिंजी माउ आहे। सो मां कंहिं महिल आहियां कंहिं महिल न आहियां, कंहिं महिल मुंहिंजे टेम ते हीअ मुंहिंजी माउ ईंदी, हिन घोड़ीअ खे गाह वग़ैरह पाणी विझंदी। सो हिन खे केर बि न रोके।
इहो मुंहिंजो तव्हांखे आज़ाद मां तव्हांजो जमादार भरियल वॾो आहियां हिन घोड़ीअ जे मथां जेको चौकीदार तव्हां बीठल हिननि जो। हिन जो चलो ठीकु आहे। सही वापसि हलियो वियो हू सिधो साईं मां वई हिनखे चयईं त भाउ तूं हेॾे वञ घोड़ीअ जी ज़िमेदारीअ खां तूं छुटे। हीअ कंहिं दोस्त जो तोॾे कारण आयो आहे भत जो तोखे सॾु ॾेई वियो आहे। तूं ख़ासि तोखे तुंहिंजो प्यारो दोस्त थो बणिजे पियो। तूं हिकिड़ा 3 ॾींहं वञ उन जो कमुकार बि हेॾो हेल्प बि कराइसि ऐं भत जो सॾु बि भरे आहे। उस ताईं तुंहिंजी घोड़ीअ जी ज़िमेवारी मां आई आहियां न मुंहिंजे ते छॾे ॾे तूं। हिन जो चलो ठीकु आहे अमर जे सॾु आयो आहे त मां वञा थो। हिन चोरणी अहिड़ो कमु कयो सिधो सो हू जो हलियो वियो त हीअ वरी सिधो सो वञे पियो उन घोड़ीअ ते हथड़ो बथड़ो घुमाए पई हेॾो होॾो। हाणे औरत खां घोड़ी न पई लाराए बाक़ी हुन खां थोरो घणो टहे पई। हिन वञी हथड़ो बथड़ो घुमायो हेॾो होॾो। हाणे घोड़ीअ खे पंहिंजे हिसाब सां हिन किताब पढ़ंदी हुई ऐं थोरा घणा हिनखे सम्झ में ॻाल्हि आई। उते 2 ॾींहं ख़बर पियसि त घोड़ी फलाणे मुल्क मां आई आहे। उन बादशाह जो घोड़ीअ हिनखे कुराड़ीअ खे नालो यादि हुजे। जंहिं बादशाह जंहिं इलाइक़े ॾांहुं आई परनि जे मुल्क तां उन बादशाह जो नालो खणी उनजो वास्तो घोड़ीअ खे विधे त घोड़ी वास्तो ते फलाणे तोखे पंहिंजे हुन मुर्शिद जो बादशाह जो जंहिं वटि तूं अॻे हुईं इहो जो महिल वास्तो घोड़ीअ खे विधे त घोड़ी जी अखियुनि मां पाणी हली पियो। चवणु लॻा त हाणे मां तोखे आतारे जंजीर खोलियां थी तो ते चढ़ी वियां थी जीअं मां चवां तोखे तीअं करिणो पवंदो। हीअ मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ु अथई। हाणे घोड़ीअ खे जॾहिं उनजो पंहिंजे मुर्शिद जो वास्तो जो पियो त घोड़ी पंहिंजे हिसाब सां हेठि कंधु करे अखियुनि मां पाणी ॻोड़ा ॻाइणु लॻी अची कुराड़ीअ खे कंधु लोॾाए चवणु लॻा त सही आहे जे तूं जीअं चवें। कुराड़े पासो विझी गाह बाह हेॾो हेॾो विझी हेॾो कड़ियूं जेकियूं हुयूं हुन खे चाबी बाबी सभु कुझु हुई। छो त हुनजो पुटु जेको हुयोसि उहो चौकीदार हुयो हुते। सभु कुझु हुन माउ खे ॾींदो त कंहिं महिल पेर फासे थो त कुझु कीअं थिए थो तूं खोले वरी मटे सट करे सघें थी। सो हिन पंहिंजे हिसाब सां उहे जंजीर वंजीर कढी हेॾो होॾो ऐं घोड़ी ते लांग वराई ऐं घोड़ी खे चईंदो उॾ त हलूं। हाणे उॾां मां घोड़ी जे जंहिं महिल पेरनि मां जो उहे निकिता जंजीर त छा थो सम्झी मुल्क मथे ते खयईं। बादशाह वज़ीर नौकरनि जा वात पटिजा भणा घोड़ी कुराड़ी खणी वई। मतिलबु त घोड़ी कुराड़ी खे खणी वई। हाणे बादशाह पंहिंजे हिसाब सां वॾा दौर रखिया तीर उछलिया पर घोड़ी उॾाम खे एतिरी तेज़ हुई जो नियम हुई कुदी त मुल्क वञी खयईं। मथे खणी हली हली वञी सिधो सो वञी कुराड़ी खे उन बादशाह जी नाले चईं फलाणी बादशाह में हलणो आहे। हाणे हुनखे वास्तो विधल हो घोड़ीअ खे पंहिंजे मुर्शिद जो सो घोड़ी ख़ुशी कोन जीअं चवे पई कुराड़ी तीअं पई करे सिधो सो उन बादशाह में वञी घोड़ीअ खे लाथईं जिते हिन जो घर हुयो। हिन जो शहज़ादो जंहिं महिल निकिरी आयो ॾिठे त भणा मुंहिंजी ज़ाल घोड़ीअ सिधो अचे पुॻी आहे ॾाढो ख़ुशि थियो अॼु पाण में मिलिया। देरी न कई उन महिल 2-3 नौकर वोकर आया उन घोड़ीअ खे वञी उन कुराड़ीअ ॾुधो। ॿिए कंहिंसां सुरी न पई करे कुराड़ीअ वञी उनखे ॾुधो पंहिंजे हिसाब सां ॾुई उहा कननि जी घर बि थोरी घणी कढी हिनखे ॾिनी हकीम खे ॾिनी वञी हुन छोकिरे शहज़ादे वञी देरी न कई उन महिल ते दवा जो ठही वई असांजी फकी बकी हेॾां होॾां हुनखे पंहिंजे बादशाह खे अची वई उहा बादशाह जे उन फट ते लॻी फकी जंहिं महिल त उहो फट छॾे वियो बादशाह सही सलामत थी वियो। बादशाह सफ़ा चङो भलो थी वियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चयो त भणा बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुट खे पुट मां ग़लति हुअमि तूं सही हुई। हीअ हेतिरी चालाक हेॾी होशियारु जेकी मुंहिंजे दुश्मन जे घरां वञी उतां हीअ खणी घोड़ी छोड़े काए आई आहे त हीअ औरत बाक़ाइदा औरत न आहे हिकु मसीहा आहे मुंहिंजे लाइ। सोने जो सोरो ॾाढो ख़ुशि थियो बादशाह ऐं उनजो पुटु बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं घोड़ी बि उनखे पंहिंजे हिसाब सां उनजे एंटर में अची वई। कुराड़ीअ जे एंटर में अची वई उन शहज़ादीअ जे बि शहज़ादी पंहिंजो रूप साॻे में आई सॼी घोड़ीअ खे हवालो ॿुधाईं घोड़ी हिन जे चवण में अची वई। सो घोड़ीअ ते पाण चढ़ी उहो बादशाह ज़ादो ऐं पाण उहा जेकी चोरनी हुई उहे वतंदा मुल्क जा सैर सफ़र कंदा भत विया सॾ भरींदा। सो कल्ह टियों ॾींहुं असां वटि बि आया हुआ सॾु भरे विया हलिया। सो दोस्तो इहा कहाणी हिते पूरी थी वई। ये उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे घंटीअ खे लाज़मी हणिजो। सो दोस्तो जेको बि दोस्त ॿुधे थो कमेंट लाज़मी करे कमेंट कंदो त तव्हांजी मां कमेंटूं खणी वीडियो को ठाहींदुमि। अस्सलाम वालेकुम।